जब पोइ जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे अफ़रीदी साहब सीएम आहिनि त साईं कल्ह टेकज़ई साहब बि हुते हुया। टेकज़ई साहब जी बि लैंग्वेज ॾाढी सख़्तु आहे। अफ़रीदी साहब जी बि लैंग्वेज सख़्तु आहे। अचूं था उन्हनि जे नए लाइ अमल ते पहिरियों कॉलर वठी वठूं। सुहेल शेख कराची मां। जी सुहेल साहब छा चवणु चाहींदा? यासिर तव्हांखे सलाम ऐं डई साहब खे मुंहिंजो सलाम। वालेकुम सलाम। डई साहब खां दफ़्तर बि करे न इन ते ई मुंहिंजो हिकिड़ो रिलेटिव सुवालु आहे। यासिर मूंखे चलो ठीकु आहे, इन्हनि जी मुलाक़ात न करायोसि, न सीएम जी करायो, न उन्हनि जी मैनेजर जी करायो, ठीकु आहे। अगरि ईअं माना जेकी चलो ठीकु आहे, इंडियन मीडिया अफ़गान मीडिया जेकी उहा सॼी खोड़ आहे इफेक्ट फैलाए पई, मञी वरितोसीं। अचूं त हिन ॻाल्हि ते त इंटरनेशनल मीडिया खे भला मुलाक़ात कराई वञे इमरान ख़ान सां, चलो हिन खे मुलाक़ात न करायो त छा इंटरनेशनल मीडिया मुलाक़ात कराए थींदी इमरान ख़ान सां या न थींदी? हिकिड़ो मुंहिंजो नंढो सुवालु आहे, इन ते काई तव्हांखे इंटरनेशनल मीडिया जी मुलाक़ात छो थींदी साईं? कंहिं ॻाल्हि कई आहे, छा कयो आहे? कटिजी वई कॉल कटिजी वई साईं जी। शायद शेख साहब इहो चवणु चाहिनि पिया त अगरि ही नथा करायो त इंटरनेशनल मीडिया सां मुलाक़ात कराए छॾियो। ऐं त सम्झासीं इंटरनेशनल मीडिया खे कीअं वञी मुलाक़ात कराईंदा। इज़ ॾाढी ॾिसो थी ॾाढो फ्रेंडली आहे ज़ारा पंहिंजी हिकिड़ो भई इंटरनेशनल मीडिया त परे जी ॻाल्हि, लोकल मीडिया परे जी ॻाल्हि। मुंहिंजी भेणनि खे इहो कहिड़े वकील खे मिलण ॾियनि, ॻाल्हि ख़तमु थी वई। कहिड़ी इहो सॼो जेको टेम्पो जुड़ियो आहे। ऐं तव्हां छा था कयो? अगरि आउं हिननि जी सियासी बसीरत खे बि अगरि सलाम कयां त मूंखे न रोकजो। इहे जेके सरकारी दौर आहे, इहे सियासी बसीरत खे सलाम पियो कयां। ऐं अमूमन इहा बसीरत जेका हूंदी आहे, इक़्तिदार जी ताक़त एतिरी घणी हुजे थी, ऐं हिन जो नशो ताक़त जो नशो एतिरो घणो हुजे थो त अखियुनि में खुमारी अची वञे थी ऐं हू बसीरत घटिजी वञे थी। तंहिंजे करे एतिरा शानदार सियासी फ़ैसिला कबा आहिनि। ॾिसो हिकिड़ो माण्हू हाणे तव्हां सां हीअं थी वियो, फर्स्ट क्लास थी वियो, जेको जेको तव्हां चओ था फर्स्ट क्लास थी वियो, जेको जेको सरकारी धुरियूं चवनि थियूं फर्स्ट क्लास थी वियो, ठीकु हलो। अच्छा, को पीटीआई को ईअं बि न आहे त रोडनि ते को वॾो तूफ़ान मचाए छॾियो हुजे, पार्लियामेंट में वॾो को तूफ़ान मचाए छॾियो हुजे। आस्ते आस्ते थोरी थधी थी वई ॻाल्हि की कंहिं हद ताईं तव्हां कहिड़े प्रिटेक्स्ट कहिड़ी बुनियाद ते हुनखे वरी पाकिस्तान जो हींअर मोस्ट ट्रेंडिंग इशू ठाहे छॾियो आहे। त मुलाक़ात नथा करे ॾियोसि। हिन मुलाक़ात अगरि करे ॾियो आहे त हेॾो ममड़ ई न मचे। माना तव्हां हुन माण्हू खे जेको लीडर आहे उन पंहिंजे फॉलोअर्स जो, उनखे तव्हां वधीक हुन लाइ सिंपैथेटिक बि करे छॾियो, वधीक हुनखे वापसि रिकॉल बि कराए छॾियो त यार उहो असांजो लीडर अंदरि पियो आहे, अलाए ख़ुदा ख़ैर करे। हाणे ॾिसो न, जॾहिं कूड़ी सचियूं ख़बरूं हलायूं वयूं हुनजी सिहत ऐं हयाती लाइ, त पाण में केतिरो जज़्बाती इमोशनल हिकिड़ी वापसि रिएक्शन आयो हूंदो। घरनि में औरतूं रोनियूं हूंदियूं, छा थियो हूंदो ज़ाहिर सपोर्टर्स त इहे थींदा आहिनि। ऐं तव्हां हिकिड़ी मुलाक़ात न पिया करायो त हिन सियासी बसीरत खे अगरि आउं ॿिन्ही हथनि सां सलाम कयां त मूंखे रोकजो न। कॉलर मोहम्मद हुसैन जतई काज़ी माना। जी जतई साहब छा चवणु चाहींदा? यासिर मुंहिंजो तो ख़्याल ई कर सलाम आहे। माशाअल्लाह असांजो ॿ टे दफ़ा वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जी का ॿोली ॻाल्हाए पिए त जो इमरान खान को आने वाले उसको सज़ा मिलनी चाहिए। पोइ त 90 में बि तोखे जिना आंदो, तोखे 97 में आंदऊं। हींअर तुंहिंजे भाउ ते तुंहिंजी ही मजम सां कंहिं आंदो आहे, कंहिं मौत न अथनि। को मुंहिंजो सुवालु ॿियो से मुंहिंजो सुवालु आहे त हीअ जेको असांजा चवण ते शहबाज़ शरीफ़ राणा सनाला त असांजा दादी असांजे मुल्क तरक़ी कया, तरक़ियूं न पाण कया, 5300 जी करप्शन करे पंहिंजा घर भरिया थियनि। ग़रीब माण्हू सूरनि में मिलूं कोन थियूं हलनि, माण्हू वीचारा राति ॾींहुं परेशान आहे। हिन खां पोइ मिलूं हलंदियूं 2 महीना, वरी मार्च जे पहिरें हफ़्ते में बंदि थी वेंदियूं। माण्हू जो कम कोन निकिरंदो, इहो कमनि सां थींदो। इन ते साईं महिरबानी थींदी। ठीकु साईं। साईं जतोई साहब अगरि आनींदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई त हाणे मूंखे को अहिड़ो ख़ुशफ़हमी न आहे त असां वटि थींदी। आनींदड़नि कुझु आनींदड़ हलिया बि विया, दुनिया मां ई हलिया विया, त हाणे किथां हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पर आउं चवां थो अचो हिकिड़ी कन्फेशन त कजनि न।
हलो पंहिंजी पंहिंजी मतिलब जो सच ॻाल्हाइजे, पंहिंजे पंहिंजे मतिलब जो सच ॻाल्हाइजे। माने करे फिर मिसाल पीपल्स पार्टी ॻाल्हाए त नवाज़ शरीफ खे कयां थो, पोइ ही ॿई पीपल्स पार्टी नवाज़ लीग वारा सच ॻाल्हाइनि त इमरान ख़ान खे कयां थो, पोइ PTI वारा सच ॻाल्हाइनि त हिन नवाज़ लीग जी हिन सरकार खे ऐं भला पंहिंजी पंहिंजी पोइ नाला खणो न। त ज़ाहिर आहे अगरि नाला खणो था, मूं तव्हांखे चयो हो उन ई पहिरें ॾींहुं चयो जॾहिं नवाज़ शरीफ चयो त इनको इमरान को लाने वाले भी बड़े मुजरिम हैं और उनका एहतसाब होना चाहिए, त मूं तव्हांखे उन ई ॾींहुं ही चयो त हिन सां ममण मचंदो, छाकाणि त ही आङुरियूं वरी इंस्टीट्यूशन ते वञनि पियो, इदारे ॾे वञनि पियो, फ़र्दनि जो छा हैसियत हूंदी आहे। ऐं इहो माना हिकिड़ी जेका ॻाल्हि उअं ई सभिनी खे ख़बर आहे त असांजी इस्टाब्लिशमेंट असांजी पॉलिटिकल मामलात खे हैंडल कंदी आहे, ऐं मतिलबु मामलात के खटाइण हाराइण ई बेनज़ीर भुट्टो बि शहीद बि चवंदी त झुरलू फिरी वियो, ही थी वियो, हू थी वियो, त मतिलबु ही हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो ओपन सीक्रेट आहे। त उनखे अची हिकिड़ो सरकारी धुर जो माण्हू नवाज़ शरीफ जॾहिं वरी हिकिड़ो ठपो हणे थो त ही ॾुखी त लॻंदी हूंदी इंस्टीट्यूशन खे, ऐं ख़ासि तरह हू सो जतोई साहिबु मुंहिंजो भराई सभु तव्हां त ही चओ था, ऐं त चओ था हाणनि खे बि कंहिं आंदो, हिन खां अॻूणनि खे बि कंहिं आंदो, ऐं सुभाणे कंहिंखे आणींदा, इहो मुश्किल थींदो। त तव्हां चओ त बाक़ी जेका ॻाल्हि करप्शन जी ऐं हुनजी आहे, कॉलर वठो त पोइ ॻाल्हायूं थो। कॉलर मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब छा में चईंदा? हाँ, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। सर मुंहिंजो अॼु इहो सुवाल हो त पीपल्स पार्टी 27वीं तरमीम में फैसिलेट करे जेको आहे सो तरमीम पास कराई, ऐं हाणे ॿुधण में अचे पियो त ज़रदारी साहब खे हटाइनि था, पीपल्स पार्टी अपोज़िशन में वञे थी, ऐं इन ॻाल्हि मां त साफ़ ज़ाहिर थिए पियो त पीपल्स पार्टी 2 सालनि जे लाइ अपोज़िशन में वञे। ही जेको 27वीं तरमीम खां पोइ जेको ज़ाहिर आहे कैनालनि जा मसइला बि आइनी अदालतनि जा ॿिया बि मसइला थींदा, ऐं उन करे पीपल्स पार्टी 2 साल जेको आहे सो अपोज़िशन में वञी पंहिंजे पाण खे जेको आहे सो इल्ज़ामनि खां बचाइणु चाहे थी। तव्हांजी छा सोच आहे हिन बारे में? इब्राहिम खलील जतोई शिकागो मां। जी जतोई साहब छा चवणु चाहींदा? जी वालेकुम सलाम। सर राति हिकिड़ो वाक़ियो थियो सखर में, कोई रोड़ी वासी जेको आहे हसनैन कुरैशी उनखे क़तलु कयो वियो, ऐं SSP सखर जेको उते मौजूदु हो वाक़िजाए वारदात ते उन बयानु ॾिनो त हे जेको आहे मुज़ाहिम ते हथियारबंद मारिजी विया, ऐं कुझु देरि खां पोइ न त गवर्नमेंट ते न वरी हिकिड़े पुलिस वारा न वरी प्राइवेट हिकिड़ो फिरियादी बीहारे उनखे वाटर ॾेखारे उनजो केस जेको आहे लोहण जी कोशिशि कई वई। त हाणे असांजो इहो ई सुवालु आहे अधिकारी साहिब खां, या त इहो गवर्नमेंट फिरियादी थिया या मक़तूल जा वारिस थियनि, हा हिकिड़े प्राइवेट माण्हूअ खे फिरियादी बीहारे इन मतिलबु इहो खून लोहणो आहे या का ॿी वजह इन्हनि थी सघे थी? ठीकु साईं। जी काज़ी अहमद मां जेके जतोई साहिबु पहिरीं ॻाल्हायो पिए त उन्हनि चयो त करप्शन हाणे ही फिगर जेको 5300 इहो छा IMF जो फिगर आहे? अच्छा, पर कल मूं अॼु मूं अख़बारनि में पढ़ियो त कल असांजे फाइनेंस मिनिस्टर औरंगज़ेब साहब जो चवणु हो त न ही जेको IMF असांखे चयो आहे करप्शन ऐं हिननि शयुनि जे बारे में, असीं हुन ते को न को कुझु न कुझु कंदासीं, ऐं असां इंशाअल्लाह हीउ जेको क़िस्त आहे IMF जी वठण में कामयाबु थींदासीं। असीं उन्हनि कुझु कयो बि आहे त कुझु असां बि सिविल सर्वेंट खे पब्लिक सर्वेंट लिखाइण जी कुझु अहिड़ा बि नोटिफिकेशन जारी थिया, पर ज़ाहिर आहे मूं त तव्हांखे चयो हो त IMF हाणे प्रेशर विझे पियो त FATF वांगुरु ही कुझु न कुझु लेपापोती थींदी, लेकिन करप्शन एतिरो वॾो जहान आहे मंशियात वांगुरु जो हिन में ही मथां खां शुरू थिए थी, ही हेठां हली ई नथी सघे। ही जो करप्शन जे वायरस जो या बीमारी जो नालो आहे, जे कोविड जो या डेंगी जो नालो आहे, ही हेठां थी नथी सघे, ही थींदी ही मथां। जेसि ताईं मथां टैसिट अप्रूवल, इन जो क्लियर कट अप्रूवल न आहे, तेसि ताईं हेठि नथी थी सघे, मतिलबु थियण न हुजण जे बराबरि थींदी आहे।
त अगरि मथां करप्शन बंदि थी वई त पोइ असां वटि इक़्तिदार में अचणु सियासत करणु हिन मां आउं सम्झां थो त 80 या 90% माण्हू त पोइ हथु कढी वेंदा या सरकारी मुलाज़मत करण में छा रहिजी वेंदो जेके सड़बी पोस्टिंगनि लाइ अचनि था त इहो ॾुखियो थींदो भले असांजो फाइनेंस मिनिस्टर इहा आथत ॾे लेकिन लेपा पोती त थी सघे थो थी वञे जी हा पर कुझु थींदो कोन वॾो। लेकिन आउं इहे सम्झां थो यासिर त अगरि इहो कुझु न थींदो त वरी कंहिं न कंहिं सूरत में करप्शन पाकिस्तान लाइ हाणे हिकिड़ो दहशतगर्दी वांगुरु ई एतिरो वॾो नासूर आहे जो हिन खे कुझु न कुझु त करिणो पवंदो पोइ हाणे पेट ते हथु पथर ॿधी को 50% करप्शन घटाइनि को 60 घटाइनि घटाइण ई त पवंदो इहो धंधो जीअं ओपन धंधो आहे बाक़ी कमंद वारो त सही सुलो लॻो पियो आहे रही चई बीठा आहियूं हाणे ॿुधनि ई कोन था।